अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, ठीक आहियो, ख़ुशि आहियो? अच्छा, सिलसिलो 2 ॾींहं पहिरीं हिकिड़ो शुरू कयोसीं त 2060 खां पोइ दुनिया कीअं हूंदी उन जे बारे में असां ॻाल्हायो होसीं त जेका अलाह तव्हांखे नेकी ॾे 1880 जी ईस्वी हुई, उन में दुनिया कीअं हुई, का बि इजाद न हुई, न को टेलीफोन, न को बिजली, फला फला जेके बि इजाद अॼु जे दौर जूं आहिनि। त बहरहाल जंहिं मुंहिंजो दोस्तनि प्रोग्राम ॾिठो हूंदो उन्हनि खे ज़रूरु ख़बर हूंदी त असां प्रोग्राम उहो जेको ख़तमु कयो हो उन ते ख़तमु कयो त गुज़िरियल 200 सालनि में थियल बेशुमार इजादूं जेके बिजली जे करे ई मुमकिन थी सघियूं, उते असां पंहिंजो प्रोग्राम कयूं। हाणे अचूं था थोरो अॻिते अचूं था त असीं थोरो अॻिते ईंदासीं त अॼु खां 100 साल अॻु, माना 100 साल पाण पोइते था हलिया वञूं, माना ईस्वी 1900 ईस्वी। अगरि उन में ॾिसूं त ज़िंदगी वरी थोरी सवली हुई। मथियनि ॼाणायल इजादुनि मां जेके तव्हां मथे तव्हांखे इजादूं ॼाणायूं हुयूं, काफ़ी इजादूं जंहिंमें बिजली, गैस, टेलीफोन, फला फला काफ़ी शयूं हुयूं, त उन मां काफ़ी शयूं वजूद में अची चुकियूं हुयूं, माना इजाद थी चुकियूं हुयूं, अवाम उनखे इस्तेमालु करे रहियो हो। 1900 ईस्वी जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो। वरी 90 जे ॾहाके में यानी 30 साल अॻु सरासरी उमिरि 50 सालनि जी सभिनी माण्हुनि खे यादि हूंदी, ऐं मुंहिंजी बि तक़रीबन 42 साल एज आहे। त थोरो असीं अगरि फ्लैशबैक था कयूं त वरी ॾिसूं था त काॾे वियो रेडियो, ठीकु, काॾे वई एंटीना, काॾे वियो रिकॉर्डर, काॾे वियो टेप जी कैसेट, VCR, CD प्लेयर, वॉकमैन, फ्लॉपी डिस्क बि तव्हांखे सम्झां थो दोस्तनि खे यादि हूंदी, ऐं रोल वारी कैमरा, पब्लिक कॉल ऑफिस तव्हांखे यादि हूंदो। पब्लिक कॉल ऑफिस केतिरियूं हूंदियूं हुयूं शहर में, केतिरियूं यादि आहे मूंखे। 90 जो ॾहाको ज़ाहिरी और 8-9 साल 10 साल मुंहिंजी एज हुई, पर मूंखे अहिड़ियूं एतिरियूं शयूं यादि आहिनि जो कंहिंखे फ़ोन करणु वञिणो हूंदो किथे त उहो वञी कॉल ऑफिस जे बूथ ते लाइन ते बीहंदो। उन खां पोइ ज़ाहिरी टोकन सिस्टम आयो, उन खां पोइ वर्ल्ड कॉल असांखे जेको आहे कार्ड सिस्टम हिकिड़ो कढी ॾिनो, ऐं उन खां पोइ छो जो वरी टेलीफोन जी जेके लाइन हुयूं या टेलीफोन जा जेके कनेक्शन्स हुआ उहे माण्हुनि वटि कंहिं वटि लॻल हूंदो, कंहिं वटि। ओ कॾहिं कंहिंजी फ़ोन ईंदी त पाड़ोसी वारनि खे सॾींदो, वञ फलाणी खे सॾिया, वञ फला माई खे सॾिया, हुनजो फ़ोन आयो आहे किथां। त हिकिड़ो ॾाढो ख़ुशी हुन में हूंदी हुई, ऐं ॾाढो हिकिड़ो माना अलाह तव्हांखे नेकी ॾे हिक ॿिए में मोहबतूं, भाईचारा हिक ॿिए में एतिरा त हूंदा हुआ। या 90 ऐं सम्झां थो 95 जे टाइम तव्हांखे ॿुधायां थो जो 100 घरनि मां को हिकिड़े घर में टेलीफोन लॻल हूंदो, हेॾो टेलीफोन हूंदो, कन ते हिकिड़ो बीठो माण्हू रखंदा हुआ, आसे पासे वारनि जा उते फ़ोन ईंदा हुआ, त आसे पासे वारा माण्हू चवंदा यार वञी हुनखे सॾे, फ़ोन आयो आहे। ऐं एतिरी माण्हुनि में ज़रूरत न हूंदी हुई त जंहिंजो फ़ोन अचे उन सां 2 लफ़्ज़ ॻाल्हाए, ॼाण सुञाण वारे खां बग़ैर। जे ॼाण सुञाण हूंदी हुई त पोइ उन सां सलाम दुआ सुठी थींदी हुई, ॻाल्हाइबो। पर अगरि ॼाण सुञाण न हूंदी हुई त जंहिंजो फ़ोन हूंदो हो उनखे ई सॼो ईंदो त वञ भाउ फलाणे खे सॾिया, फ़ोन आयो आहे हुनजो, ऐं ॾाढो ख़ुशी सां ईंदी हुई। उन खां पोइ फ़ोन ते ॻाल्हाइण खां पोइ वरी उहो उनजे घर में वेहंदी हुई, उते चांहि, उते साईं पाणी बोतल, कचहरी, उनजो हिकिड़ो वरी अलॻि ई मतिलबु मज़ो हूंदो हो, अलॻि मज़ो हूंदो। सो मक़सदु इहो आहे त कॉल्स, वर्ल्ड कॉल या कॉल्स जो हिकिड़ो टाइम हो, पब्लिक कॉल ऑफिस, ऐं उन जोर जूं उहे समूरियूं शयूं हाणे ख़ूबसूरत यादगिरियूं बणिजी वियूं आहिनि, ख़ूबसूरत यादगिरियूं। माना 1990 1995 ते जेके शयूं यूज़ थींदियूं हुयूं उन में जेके बि शयूं मूं तव्हांखे मथे ॼाणायूं उहो हींअर यादगिरियूं आहिनि, मेमोरीज़। अक्सर तव्हां फेसबुक ते पोस्टूं ॾिसंदा हूंदो त क्या किसी को अपने बचपन के दिन याद है। वरी हेठां ताईं लूडो हूंदी हुई, वंज वटी पिया रहनि, ऐं जेको आहे झूझू माटी बि रहिजे, उहे अक्सर जेको आहे रांदियूं माना हेठि शो कंदा आहिनि। मक़सदु इहो त तमामु थोरे वक़्त में तमामु घणी तब्दीली अची वञे त
उनखे फ्यूचर शॉक चयो वेंदो आहे। उनखे फ्यूचर शॉक माना झटको चवनि था। उहा तब्दीली एतिरी तेज़ी ऐं शिद्दत सां आई जो समाज खे झटको शॉक लॻो। असीं 90 या उनखां मथे उमिरि जे माण्हुनि खे पंहिंजे बालकपण ऐं जवानी जे दौर में छा ॾिठो हो, हाणे हिन 21वीं सदी में हेॾी सारी तब्दीली उन्हनि झूननि जे लाइ हिकु झटके खां घटि न हूंदी। जेके 90 खां मथे हूंदा, 80 खां मथे हूंदा, त एॾी वॾी तब्दीली त उन्हनि खे शॉक लॻो हूंदो त यार हीअ छा आहे, असांजे दौर में त इहे शयूं न हुयूं। अमेरिका में हिकु समाजी साइंटिस्ट एलोन टाफलर साइंसी समाजी पेशन गोइयूं कंदो हुयो। हू जदीद दौर जे साइंस जो ज्योतिषी सम्झो था, नजूमी हो, जंहिंखे दुनिया जी अॻकथी डॉन फ्यूटरिस्ट तां सुञाणे थो। ताज़ो 2016 में गुज़ारे वियो। संदसि घणेई कई अॻकथियूं सचूं साबित थियूं आहिनि। फ्यूचर शॉक जी इस्तलाह बि टाफलर पेश कयो। उन उनवान सां संदसि किताब पिणु शाया थियो। टाफलर पंहिंजी जग मशहूर किताब फ्यूचर शॉक में इंसानी तहज़ीब खे 3 दौरनि में विरहायो आहे। हिनखे हू इंसानी तहज़ीबी टाफलर ज़रई एग्रीकल्चर रेवोल्यूशन खे पहिरियों लहर कोठे थो। सनती इनकलाब इंडस्ट्रियल रेवोल्यूशन, उन खां पोइ इंफॉर्मेशन रेवोल्यूशन, 3rd वेव सॼो आहे। मरियात टाफलर अॼु जीअरो हुजे हा त आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे ह्यूमन सिविलाइजेशन जी 4थी लहर करार ॾे हा। इंटेलिजेंस जेका इंसान खे मरीख़ ते पहुचाए थी। काइनात जा अजीब इसरार पधरा कंदे अॼुकल्ह हिकु ख़बर गर्दिश में आहे त चीन पंहिंजो मसनूई सिज बि ठाहे वरितो आहे। अॼु लाइ एतिरो। इंशाल्लाह वरी 3 क़िस्त सां तव्हां सां गॾु हूंदासीं। उमेद कयां थो त हीअ वीडियो शेयर ज़रूरु कंदव। मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदव। हीअ मुंहिंजी वीडियो YouTube ते बि मौजूदु आहे। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।